ही सिंध लेवल जो काज आ, ही पाकिस्तान लेवल जो काज आ, हेड़ो काज के मिनिस्टर जो थी सके तो, के वजीर मुशीर जो थी सके तो, के वडे तवंगर पीर जो थी सके तो, सिंध जो ही पहिरियों फनकार आ दिलशेर टीनो साहब जे हेडो वडो काज कयो माखे लखे मुबारक ॾियां थो। इन दुआउनि सां गॾु इंशाअल्लाह वरी इन्हनि बचड़नि जा काज कंदो, इन्हनि जूं शादियूं थींदियूं, इहे दोस्त हूंदा, इहे भाइर हूंदा इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ही मुझे ख्याल में अध हिस्से में इंशाअल्लाह ही सजो मोरो सजसो महकंदो दुनिया दिसंदी असां जो दुआऊं असां जे भाइरनि खे ऐं कुदरती माता खे हिकिड़ी शइ ॿुधाए छॾियां तीवणनि खे का कुदरती मथां दुआ आहे हिननि में फ़क़ीरी रंग बि अथव। इन जे करे मां सभिनी खे चवंदुसि त जेके दोस्त बीठा आहिनि कॾहिं बि तीवणनि खे रंजाइजो न, कोशिश कजो हिननि खां दुआ वठिजो। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे दावा सां थो चवां, दावा सां चवां थो जेके पीर पैगंबर वली हन उन्हनि जे पोयां बि माण्हू हुया ऐं जेके ही फनकार हन हिननि जे पोयां बि पब्लिक आ, ही जेके दुआ कंदा आहिनि उहा दुआ अल्लाह साईं क़बूल कंदो आहे। शहीद गुलशेर जी मज़ार ते वञी वहां दुआ करो, अल्लाह साईं खे वास्तो ॾेई इंशाअल्लाह उहा दुआ बि क़बूल थींदी। ऐं हिननि खे कुदरती हिकिड़ो रंग आहे फ़क़ीरी, असां जूं दुआऊं आहिनि हिननि जे शागिर्दनि खे, हिननि सभिनी खे अल्लाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। आख़िर में ख़ुशीअ जो सहरो भाऊ एजाज़ अली ख़ासकेली साहब, भाऊ दिलशेर टीनो साहब, भाऊ शहजादो ऐं महबूब अली मूंखे नज़र कोन थो अचे, सभु गॾिजी ख़ुशीअ जो ऐं दुआ जो सहरो चवंदा। मां सभिनी दोस्तनि जो वध में वध दोहराए थो आहियां, मुंहिंजा दोस्त जेके कसम मौला जो चईनि सूबनि मां कई आया, मुंहिंजी तमामु परे परे दात हुई ऐं हर तरीक़े जा मुंहिंजा दोस्त हुया, ऑफिसर हुया, मिनिस्टर हुया, सरदार हुया, गरीब हुया, MNA हुया, तव्हां पाण ॾिठा। पर इंशाअल्लाह उम्मीद आहे थी सघे सुभाणे मूंसां इज़हार कयो आहे त बाबा असां त मजबूरी आहे, असां थी सघूं था सुभाणे तुंहिंजी हाज़िरी भरायूं, तो अलाह खे कंदो इंशाअल्लाह। ऐं मुंहिंजे बचनि जो काज हो, मुंहिंजी उम्मीद हुई 12-13 साल मां पोइ भत कयो आहे। लॉकडाउन में प्रोग्राम जो मुझे हुयो वो इंशाअल्लाह एतिरो ही मुझे हुयो सकदा त बच्चन जी खुशी कंदा इंशाअल्लाह ठाहे कंदासीं, न त मोर में मत कंदासीं तो सभिनी दोस्तन जी मेहरबानी इंशाअल्लाह इंशाअल्लाह अल्लाह कंदो इन्हनि पंहिंजे बच्चन जा पंहिंजे पुटनि प्रोग्राम इंशाअल्लाह वध के कंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह दोस्तन जो साथ हुजे त इंशाअल्लाह प्रोग्राम वध कंदासीं। तहां सभई दोस्त ऐं मां असां सभई गॾिजी भा दिलशेर खे हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु बि कंदासीं। मूंखे ख़बर आहे त असांजे पाकिस्तान जी हिकिड़ी नाले वारी शख़्सियत आहे, उन्हनि जे करे भाउ खे थोरो दुख बि थियो हूंदो, पर मां हक़ीक़त आहे त मुंहिंजी लूं लूं कांडार जे थी ॻाल्हि कंदे किथे हिन खां बददुआ न निकिरी वञे, सो मां झोली छॾे अर्ज़ु कंदोसांसि त उन्हनि खे बददुआ न ॾे, उहा असां सभिनी जी इज़त आहे। ऐं थी सघे त उनखे तव्हां भाउ एजाज़, भाउ दिलशेर, भाउ पतंग ॾाढो गुलण ऐं बिशारत जेके बि तीवण तव्हां बीठा मां झोली छॾे तव्हांखे चवंदो उन जे लाइ दुआ कजो, ख़ुशि करे अल्लाह ख़ुशि करे दुख आहे भाउ गुलशेर जा तव्हां के लफ्ज़ याद होला, थी सके जो दोस्तन का संग याद न भी हुजन त बोदलो सरकार दा पुछायो त बोदो सरकार केरा, बोदो सरकार सेवन वाला साईं मुर्शिद ता पुछायो सलाम दरजा कुतड़ा मुर्शिद कलंदर साईं जी दरजा कुतड़ा तीवणा फकीरन यो बदा छदा तीवणा फकीरन इन जे लाइ ही सही दु गाल कर असां पिन गाल त इन कर पाण नालो रखियो त फनकार द्वार को दृश्य थी मां सिर्फ दुआ ॾींदुसि कंहिंखे कुझु न चवंदुसि, सिर्फ दुआ कंदुसि चाहे केॾी बि मुंहिंजी दिलि रुखी आहे या कुझु बि थियो आहे कंहिंजी कहिड़ी बि तरह जंहिंजी वजह सां मां बि कंहिं दोस्त फुलकार खे दावत न ॾिनी, पर पोइ बि मुंहिंजे दोस्तनि फुलकार खे लख शाबाश आया उनखे मां अर्ज़ु कयो त बाबा तव्हांखे हिकु कलाक ॿ कलाक ॻाइणो अर्ज़ भेते कयो अर्ज़ भाई हिते कर मां को दावत न माने मुझे न बात जो इंशाल्लाह सभिनी दोस्तन जी मेहरबानी लखे संग याली में ओ मोचा घोट गुलड़ा सदा ताणी मोचा घोट गुलड़ा सदा ताणी सदा जवान अल्लाह जो हयात वो सदा
दोस्तन भारन जो लख लायक लख कुर्ब वडा वड़ा मुझे दोस्तन जा मुते कुर्ब वडा जिन मुझे प्रोग्राम के 4 चंड लगाए छड़िया मुझे बच्चन जी खुशी पंजी खुशी समझ करे आया मुझे प्रोग्राम में सबिन जी मेहरबानी नारा हैदरी हैदर